नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त पेट पारां हब क्लस्टरमैन प्राइमरी स्कूल बॉयज़ काज़ी अहमद खे तइलीम जी जागृता रैली कढी वई। रैली में वॾे अंग में उस्तादनि शिरकत कई है। जागृता रैली शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि तां थींदे गश्त कंदे तालका प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते रैली में शरीक उस्तादनि पारां तइलीम सभिनी लाइ पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारियो ऐं इल्मु पिरायो जा ज़ोरदार नारा हया विया। इन मौके ते खिताब कंदे पेट तालका सदर अब्दुल हमीद कलोड़ो, मोहम्मद शरीफ उन्नड़, मोहम्मद अशरफ आराई, अब्दुल हफीज़ सहतो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त 8 जनवरी तइलीम जो ॾियारो मल्हायो पियो वञे। हिन सिलसिले में तइलीम जागृता रैली कढी वई है। असां वालिदिन खे इहो चवंदासीं त पंहिंजे औलाद खे तइलीम ॾियारनि। उन सां गॾु हुकूमत खां इहो मुतालबो कंदासीं त काफ़ी स्कूलनि में शागिर्दनि खे के बि सहूलियतूं न आहिनि। स्कूलनि अंदरि उस्ताद, फर्नीचर, वॉशरूम, पीअण जे पाणी समेत ॿियूं सहूलियतूं न आहिनि, जंहिं करे शागिर्दनि खे तइलीम हासिल करण में ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। इन लाइ इहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं ॿार तइलीम पिराए सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।